नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त के मेहड़ मां खबर ॾींदा हालो सिंध में धारिया नाम मंजूर अवामी तहरीक के मरकजी सदर ते फरीदाबाद में अवामी तहरीक के अगवानन एडवोकेट मुख्तियार कोसो, एडवोकेट माशूक चांडियो, अब्दुल फताह जाकरानी, शकील अहमद कोसो ऐं ॿियनि जी अगवानी में अची मुज़ाहिरो करे सिंध जूं ज़मीनूं धारियनि हवाले करण बंद करियो ऐं धारी आबादी नामंजूर जा नारा हणंदे अची सिटी गेट वटि धरणो हयो वियो। उन मौके ते अवामी तहरीक जा अगवान एडवोकेट मुख्तियार कोसो ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत सिंध जूं ज़मीनूं ऐं ॿेट विकिरो करण बंद करे सिंध में धारी आबादी के रोकियो वञे। हिननि चयो त सिंध जा शहर अफगानी ऐं बर्मानियन सां आबाद कया विया आहिनि, जिन जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। हिननि क़ौमी असेंबली जे मेंबरनि ऐं सिंध असेंबली जे मेंबरनि खे चिता ॾींदे चयो त सिंध जूं ज़मीनूं ऐं ॿेट धारियनि हवाले करण जो सिलसिलो बंद कयो वञे, ॿी सूरत में सिंध असेंबली अॻियां धरणो हयो वेंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।